CNN TV News। कंडियारो भरसां ॻोठ सतार मंगरियो जा रवासी पोरियत गुज़रियल 2 ॾींहंनि खां खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे अञा ताईं चूंडियल नुमाइंदनि मां को बि लड़ी न आयो। वधीक तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ सोलंकी जी हिन रिपोर्ट में। जाली मानी ॾाढो नुक़सानु थियो आहे। केर बि हिन महिल ताणी असां वटि केरु कोन आयो आहे। ॾाढो नुक़सानु थियो आहे। 5-8 घर सड़ी राख थी विया आहियूं, उस में वेठा आहियूं, को बि असां ॾे न आयो आहे लड़ी। मुझे तालुक इन ॻोठ सां आहे, ॻोठ सतार नु मंगरियो सां। जीअं त 17 तारीख़ 17 मई ते मंझंदि जो 1 बजे अचानक हिकु घर में बाहि भड़की पई। हिकु ॾिसंदे ॾिसंदे बाहि तक़रीबन 10-15 घरनि खे वकोड़े वई। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण करे उन बाहि ते क़ाबू पातो, पर इन्हनि जो साल जो गॾिकल अनाज, उन खां अलावा माल मता ऐं ॿियो घर जो सीधो सामान ऐं दाज उहे बि सड़ी रख थी विया। सतार नु मंगरियो आहे तालको मेरापुर। हिन ॻोठ में अचानकी बाहि बर्पा थी वई ऐं ग़रीब ॻोठाणा जंहिंजो साल जो अनाज बि वरितल हो, उन्हनि जो अल तल सड़ी वियो आहे। छाकाणि त हीअ तक मेरापुर जे ऐं PS 334 में हुअण बावजूदि अॼु ताईं हिन ग़रीबनि खे लड़ी बि न आयो आहे। वोट वठण लाइ त हर को हिननि वटि ईंदो आहे, पर हिन ॾुख जे घड़ीअ में केर बि हिननि खां पुछण न आयो आहे। ऐं हीअ खुले आसमान में वेठा आहिनि ऐं हिननि जो जेको बि साल जो अन्न बो आहे ऐं हंध बिस्तरा ऐं घोट कुंवार जो ॾाज वग़ैरह उहो अल तल थी सड़ी वियो आहे। ॻोठ सतार नु मंगरियो जो रहासी आहियां। जीअं त ई ॻोठ जा ॿार 17 तारीख़ ते लॻ 1 बजे जे वक़्तु बाहि लॻण सबबु 5-8 घरनि खे बाहि वकोड़े वई, जीअं त काफ़ी माली नुक़सानु थियो आहे। ऐं असांजो हाई वाई जा को अहिड़ो न असांजो वॾो का ॻाल्हि कमु आहे। असां ग़रीब ॾाढा परेशान आहियूं ऐं उन खां बाद में बाहि लॻण में हिन महिल ताईं को बि माना सहूलियत न आहे असां ग़रीबनि वटि ऐं ॾाढो परेशान आहियूं। हिन महिल ताईं का ॻाल्हि का मुआड़ कंहिं बि असां सां तावन न कयो आहे। ऐं उन खां बाद हुकूमत खे इहो चवणो थो घुरिजे असां ग़रीबनि जी त नौकिरियूं जा छा असांखे न खपनि, महिनत ऐं मज़ूरी करे इनशाला खाईंदा पीअंदासीं, पर हिन दौर में ऐं हिन वक़्त में त असांजी हेल्प कई वञे। वोटनि भेलीअ सभु को असांखे मिनतूं करे वोट जो असांखे हीअं कयो फलाण कयो मटीर कयो तव्हांखे हे ॾींदासीं, असांखे कुझु बि न खपे। असां महिनत कंदासीं ऐं महिनत करे खाईंदासीं, पर हींअर जेको आहे असांजो जाली माली जेको नुक़सानु थियो आहे असां ॾाढो परेशान आहियूं। ऐं जेके पाड़ेसरी वारा आहिनि वीचारा ग़रीब, उहे त ॾाढा ग़रीब आहिनि ऐं उन्हनि खां बाद में असांजो जेको नुक़सानु थी वियो आहे दुकान होम जो काफ़ी सामान उते हुयो उहो बि सड़ी वियो। ऐं